अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दआहु वयक्शिफुस सूअ वयजअलुकुम खुलफ़ाअल अर्ज़ अइलाहुम मअल्लाहि क़लीलन मा तज़क्करून सदक़ल्लाह व सदक़ रसूलुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ को बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वीह सिपारे सूरत नमिल जी हिकिड़ी आयत अवांजे साम्हूं तिलावत कई वई आहे। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह रब्बुल इज़्ज़त हक़ सम्झाइण ऐं हक़ सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। सम्झण ऐं सम्झाइण खां बाद अल्लाह ताला अवां असां सभिनीनि खे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। इन आयत में अल्लाह तबारक व तआला एक अहम मसले जो ज़िक्र फ़रमायो है। वो मसलो आहे मसले दुआ। ये नमाज इबादत आ, रोज़ो इबादत आ, हज ऐं ज़कात इबादत आ, ये दुआ भी इबादत आ। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुआ व मुख़्ल इबादा। फरमायूं दुआ इबादत जो मग़ज़ आ। नबी से फरमायो अद्दुआ सिलाहुल मोमिन, दुआ मोमिन जो हथियार आ। फरमायूं इन्न दुआ यरुद्दुल क़ज़ा। नबी से फरमायो दुआ अहिड़ी शइ आहे जेका बुरी तक़दीर खे भी बदलाए छॾे।
इन आजज़न नास मन अजज़ानि दुआ। फरमायूं आजिज़ ऐं लाचार उहो आहे जेको दुआ खां आजिज़ थी वियो, जंहिंखे दुआ घुरण जी तौफ़ीक़ ई न मिली। सॼो बयान ॿुधई पर दुआ खां अॻे हलियो वियो। वाइदो कयो त इंशाअल्लाह पछाड़ी ताईं अॼु दुआ ते वेहंदासीं। असां रावण वेंदा आहियूं इज्तिमा ते दुआ जे लाइ, त लखे मुस्लमान अचनि था। सिंधी में चवंदा आहिनि किन जे करे गऊं चारियूंसीं ॻोठ जूं। पोइ अल्लाह ताला उन्हनि नेकनि जे करे असां जगन गुनाहगारनि जे दुआउनि खे बि क़बूल फरमाईंदो। हाजी साहब हज ते वेंदा आहिनि दुआउनि जे लाइ, तवाफ़ में दुआऊं घुरबियूं आहिनि, मक़ाम इब्राहिम वटि दुआऊं घुरबियूं आहिनि, मुस्तलज़िम वटि हतीम में दुआऊं घुरबियूं आहिनि, छो त इहे क़बूलियत जूं जायूं आहिनि। सफ़ा मरवे ते दुआऊं घुरबियूं आहिनि, मिना में अरफात में मुज़दलिफ़े में दुआऊं घुरबियूं आहिनि। ऐं हीउ जलसो बि दुआ जो रखियो वियो आहे त जेके ज़िंदा आहिनि उन्हनि जी बि बख़्शिश थिए, जेके फ़ौत थी विया आहिनि उन्हनि जी बि मग़फ़िरत थिए। मक़सद दुआ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरफात जे मैदान में 7.5 कलाक मुसलसल दुआ। तव्हांखे ख़बर आहे अरफात में इमाम साहब ज़ोहर ऐं असर जी नमाज़ गॾु पढ़ाईंदो आहे, ख़ुतबो थींदो आहे। हिन साल असां हज ते वियासीं, शेख अब्दुर्रहमान सुदेस हज जो ख़ुतबो ॾिनो। तक़रीबन 1 बजे ताईं ज़ोहर असर ख़ुतबे खां फ़ारिग़ थी वियासीं। 1 बजे खां पोइ मुसलसल दुआऊं आहिनि। 1 2 3 4 5 6 7 7:30 बजे पियो सिज लहे। 7.5 कलाक मुसलसल दुआ। साहबा फरमाइनि था साईं जा हथ मुबारक हीअं मथे आहे। हीअ बि दुआ जो तरीक़ो अथव। कंहिं महिल साईं जन हीअं पिया दुआ घुरनि, कंहिं महिल हीअं पिया दुआ घुरनि, कंहिं महिल हीअं पिया दुआ घुरनि, कंहिं महिल हीअं पिया दुआ घुरनि। सख़्तु गर्मी, एराम पातल, हिन वक़्तु त अञा तंबू हणनि था अरफात में, लिमन जा वण बि पोखिया अथनि। उन वक़्त में त का शइ कान्हे। सुवाल थो पए त 7.5 कलाक मुसलसल कंहिंजे लाइ पिया दुआऊं घुरनि? छा नबी साईं खे साहबा जो फ़िक्र हो छा? उन्हनि जे बारे में त अल्लाह पंहिंजे महबूब खे तसल्ली ॾिनी। फरमाई वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब तूं पंहिंजे साहबा जो फ़िक्र न कजां। तोसां वाइदो आहे जेके बि तुंहिंजा साहबी मक्के ऐं मदीने वारा, मुहाजिर ऐं अंसार, फरमाई मां उन्हनि खां त राज़ी हां, पर वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान, क़यामत जेके भी तुंहिंजा गुनाहगार उम्मती तुझे उन्हनि साहबनि जी सुहिणे नमूने सां ताबेदारी कंदा, रज़ी अल्लाहु अन्हुम, मां ख़ुदा उन्हनि खां बि राज़ी। नबी साईं के हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर जो भी फ़िक्र कोन हो। उन्हनि जी लाइ त मुंहिंजे साईं पाण ऐलान फरमायो, सय्यदा कुहूल अहलिल जन्नह अबू बकर व उमर। फरमायो क़यामत जेके भी मुंहिंजी उम्मत जा कुराड़ा जन्नत में वेंदा, उन्हनि सभिनीनि जा सरदार मुंहिंजा यार अबू बकर ऐं उमर हूंदा। साईं के पंहिंजे न्याणे हज़रत उस्मान जो भी फ़िक्र कोन हो। मतां ये समझो त उन जी लाइ पिया दुआ घुरनि,
उन जी ला त मुझे महबूब मदीने में पाण ऐलान फरमायो लिकुल नबी रफीक व रफीकी फिल जन्नत उस्मान। फरमायो जन्नत में हर नबी जो साथी हूंदो पर मोहम्मद मुस्तफ़ा जो जन्नत जो साथी सोणो उस्मान थव। साईं जन के पंहिंजे सौट हज़रत अली से जो भी फिक्र कोन हुयो उनके त नबी साईं मदीने में भाकुर पाए करे फरमायो अंत अखी फिद दुनिया वल आखिरा। ओ मुझा सोना अली तू दुनिया में भी मुझो भा आखिरत में भी तू मां मोहम्मद जो भा। जंहिंखे नबी से भाकुर पाए करे फरमायो सौट अली घबरा न जिए दुनिया में तू मुझो पाड़ेसरी फरमायो जन्नत में भी तुझो बंगलो मां मोहम्मद जे बंगले जे भरसा हूंदो। नबी से के पंहिंजे न्याणियुनि जो भी फिक्र कोन हो मता ये समझो त उन्हनि जे फिक्र में प्यारो न साईं जन जूं टे न्याणियूं बीबी ज़ैनब रुक़ैया उम्मे कलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हुल ओए त साईं जन जे हयाती में फौत थी वयूं। उन्हनि जे बख़्शिश ऐं मग़फ़िरत जूं दुआऊं त साईं पाण घुरियूं। बाक़ी हिकड़ी न्याणी खातून जन्नत उन जी लाइ बि साईं ऐलान कयो सय्यदतुन निसाई आलिल जन्नत फातिमा। फरमायो क़यामत जेकी भी मुंहिंजी उम्मत जूं औरतूं जन्नत में वेंदियूं सभिनीनि जी सरदार मुंहिंजी न्याणी फातिमा हूंदी। नबी से के पंहिंजे ॾोहटल पंहिंजी नवासल सोने हसन ऐं हुसैन जो भी फिक्र कोन हो। उन्हनि खे त नबी से हंज में वेहारे ऐलान कयो अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। फरमायो क़यामत जेके भी मुंहिंजी उम्मत जा नौजवान जन्नत में वेंदा उन्हनि सभिनीनि जा सरदार मुंहिंजा बचड़ा हसन ऐं हुसैन हूंदा। साईं जन के पंहिंजे बीबियुनि जो भी फिक्र कोन हो मता ये समझो त उन्हनि जी फिक्र में प्यारो उन्हनि खे त अल्लाह साईं कुरान मजीद में चई छॾियो या निसा अन्नबी लस्तुल्लक अहदिम मिनल निसा इन इत्तक़ैतुन फला तख़ज़ान बिल क़ौल फयतमा अल्लज़ी फी क़ल्बिही मरज़ वक़ुल्न क़ौलन मारूफ़ा। नबी से जे बीबिल खे रब चयो मुंहिंजे सोने नबी जूं घरवारियूं दुनिया जी का बि औरत तव्हां जहिड़ी नथी थी सघे जीअं तव्हांजे मुड़स मोहम्मद मुस्तफ़ा जो मक़ाम सॼी दुनिया जे मर्दनि में आला तीअं मोहम्मद मुस्तफ़ा जी बीबिल जो मक़ाम सॼी दुनिया जे औरतुनि में आला। इन जी करे एक दफे अम्मा फातिमा अम्मा आशा के फरमायो जी आशा मुझे बाबे जड़ो तुझो बाबो कोन थींदो सचो सुभान अल्लाह। अम्मा आशा फरमायो पुट फातिमा वाकई मुझी अबी अबू बकर जड़ा लखी अबू बकर तुझे बाबे मुस्तफ़ा जे जुती जे मिट्टी जे मथों कुर्बान पर पुट फातिमा मुझे मुड़स जड़ो तुझो मुड़स कोन थींदी। अम्मा आशा फरमायो फातिमा गाल खोली थई त हाणे ॿुध तुझी बाबे मुस्तफ़ा पाण फरमायो आ त क़यामत जे ॾींहुं हर औरत पंहिंजे मुड़स सां गॾु जन्नत में वेंदी। क़यामत जो ॾींहुं थींदो तुंहिंजा हथ हूंदा मुंहिंजे सोणे अली जी दामन हूंदी तू मिठड़े अली जी दामन के पकड़े करे जन्नत में वेंदी पर पुट फातिमा क़यामत जी ॾींहुं तुझी अम्मा आशा जा हथ हूंदा तुझी बाबे मुस्तफ़ा जी दामन हूंदी मां तुझे अबे मुस्तफ़ा जी दामन के पकड़े करे जन्नतुल फिरदौस जे आला मकाम में हूंदसि। उन्हनि जो कहिड़ो फिक्र हो नबी सके
सवाल तो पे ताखिर रोल का जिला प्या त्रिभुजा मुसलमानों नबी से रोल प्या तवाई असा जिला तो 1438 साल बाद ई मुझी उम्मत जा नौजवान मुझी उम्मत जा कुराड़ा मुझी उम्मत जू मायू मुझी उम्मत जा मर्द मुझी उम्मत जा अमीर मुझी उम्मत जा गरीब ई जोगी ही कोरी ही मोची ही शिदी खास खेली ई सोलंगी ही सैयद ही फुल पोटा ई खोसा ही बलोच ही बोड़ा ई पठान हिलल जू छाती दोरल प्यासा जिला सिजलहण जे वक्त में अल्लाह ताला जिब्रील के हुक्म कयो जिब्रील वन मुझे महबूब खे तो सुन तुझी दुआ कबूल थी वही तो सवाए दो तो कया क़यामत जिके भी तुझा गुनहगार उम्मती अरफात जे मैदान में रोई करे चे मुखो माफी वठंदा सच्ची दिल सा तौबा ताइब थींदा तो सवाए दुआ मां पंहिंजा हक सब माफ करे छॾींदो सा पर बानल जे हकनि जी माफ़ी न मिलंदल गार जी माफ़ी न मिलंदल जेस ताईं वञी जंहिंखे गार ॾिनी अथनि उन खां माफ़ी वठल मौली जोगी खे केरु गार ॾींदो रब माफ़ कोन कंदुसि साईं हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा साहब खे केरु गार ॾींदो रब माफ़ कोन कंदुसि फुल पोटे साहब या बोड़े साहब खे केरु गार ॾींदो रब माफ़ कोन कंदुसि मुसलमान खे केरु गार थो ॾे रब माफ़ नथो करे पर पाड़े में को बागड़ी भील खोलिए वांगो तवा उनखे भी गार न ॾिजो वला तसुब्बुल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाह फयसुब्बुल्लाह अदवन बिगैर इल्म अल्लाह से फरमायो मुसलमानों उनल काफरन जे कूड़ल मबूदल के गारियूं न ॾियो मता तव्हां जी सच्ची अल्लाह की न गारियूं न नबी से फरमायो पंजी न्याणी पंजी भेण पंजी अम्मा के गार न ॾियो सावाज के सही अम्मा के गार केरु ॾींदो भेण न्याणीअ खे गार केरु ॾींदो नबी से फरमायो तव्हां बेजी न्याणी बेजी भेण बेजी अम्मा के गार ॾिनी ॼण पंजी न्याणी पंजी भेण ऐं अम्मा के गार ॾिनव गार खुदा माफ़ कोन कंदो आहे मुसलमानों कुछ सोचो त सही मुसलमान के गार थो ॾे रब माफ़ नथो करे काफ़र के केरु गार थो ॾे त रब माफ़ नथो करे त जेको नबी साईं जी यारल नबी जे सहाबल नबी साईं जे बीबल सगोरल नबी जे घराणे खे गारियूं ॾींदो उन बेईमान खे खुदा कीअं माफ़ कंदुसि गिला जी माफ़ी न मिलंदव जेस ताईं वञी जंहिंजी गिला कई अथव उन खां माफ़ी वठो मौली जोगी जी केरु गिला कंदो रब माफ़ कोन कंदुसि साईं मौलाना मोहम्मद ईसा साहब जी केरु गिला कंदो रब माफ़ कोन कंदुसि मुसलमान जी त गिला रब माफ़ नथो करे पर पाड़े में को बागड़ी भील कोली आई वाणियो अथव उन जी भी गिला न कयो मुड़ुस माण्हू आयो त मुंहं ते वञी चयोसि पर पुट जी गिला न कयो रब माफ़ कोन कंदो आहे जॾहिं काफ़िर जी गिला रब माफ़ नथो करे त जेको नबी साईं जे यारल नबी जे सहाबा नबी साईं जे बीबिन सगोरल नबी साईं जे घराणे उलमा देवबंद मौलाना नानोतवी शेखुल हिंद हजरत हुसैन अहमद मदनी मौलाना अशरफ अली थानवी हजरत सैयद अहमद अली लाहौरी हजरत सैयद अहमदुल्लाह अलजवी हजरत सैयद मेरवारा सैयद हमरोट वारा उन्हनि जी गिला कंदो उन ज़ालिम खे खुदा कीअं माफ़ कंदुसि कुरान तो फरमा वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ा अल्लज़ी जमअ मालन वअद्दद यहसबु अन्न मालहु अखलद त्रियो सिपारो सूरत हुमज़ा तो पढ़ा कुरान तो फरमा वैला तबाही ऐं बर्बादिया उनल माण्हुनि जी लाइ जेके हिक ॿिए जी गिला था कनि हिक ॿिए जा ऐब था कढनि हिक ॿिए ते इल्ज़ाम था
लगाइन चुगलियूं था हणन गिला करण ऐब कढण चुगलियूं हणन इल्जाम लगाइन ये सब हुमज़ा लुमज़ा में दाखिल थवा ये सब भाइर ऐं भेनरूं थवा कुरान तो फरमाए वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ा जेको ॿिए जी गिला थो करे नमाज़ी आ तॾहिं बि वयल अथसि ऐब थो कढे चुगलियूं थो हणे इल्ज़ाम थो लगाए हाजी आ ज़काती आ तॾहिं बि वयल अथसि गिला थो करे मौलवी आ मुफ्ती आ पीर आ सैयद आ कुरान तो फरमाए ॿई जहान बर्बाद थी वियसि वला यग़्तब बअज़ुकुम बाज़ा रब फरमायो केर भी कंहिंजी गिला न करे मुड़स माण्हू आयो त मुंहं ते वञी चओसि पर पुट कंहिंजी गिला न कयो अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहमा अखीहि मय्यता अल्लाह से फरमायो छा तव्हां मां कोई इन ॻाल्हि खे पसंदि करे थो त उनजे भाउ जो जनाज़ो पियो हुजे ऐं पंहिंजे भाउ जे जनाज़े खे कटे उनजो गोश्त खाए फकरिहतुमू फरमाई तव्हां इनखे नापसंदि था सम्झो गिला भी एतिरो गुनाह अथव जेको सॻे मुअल भाउ जे जनाज़े खे कटे उनजो गोश्त पिया खाओ नबी से फरमाया अल गीबतु अशद्दु मिनज़ ज़िना गिला ज़िना को भी वधीक सख्त अथव छो त ज़िना खे माण्हू गुनाह सम्झे थो नेठ तौबा कंदो गिला खे त असां गुनाह ई नथा सम्झूं त तौबा केॾो कंदासीं चवंदासीं मिड़ई ॻाल्हि था कयूं ऐं मुस्लमानो गिला अहिड़ो गुनाह अथव जेको तौबा सां बि माफ़ न थींदो गिला करे 1000 दफ़ा तौबा कयो माफ़ी कान मिलंदव जेस ताईं वञी जंहिंजी गिला कई अथव उन खां माफ़ी वठो ऐं जंहिंजे साम्हूं गिला कई अथव वरी उनजे साम्हूं उनजी तारीफ़ कयो ऐं वरी रब खां दुआ बि घुरो या अल्लाह जंहिंजी मां गिला कई आहे मूंखे बि माफ़ कर उनखे बि माफ़ कर तॾहिं वञी गिला जी माफ़ी मिलंदी ऐं गिला जो मतिलबु आहे पंहिंजूं नेकियूं दुश्मन खे ॾियणु सुबुह खां वठी शाम ताईं वाइज़ ॿुधोसीं दुआ खां पोइ घर वियासीं रस्ते में गिला कईसीं इहो सॼो सवाबु हुनखे मिलियो असांजे गिची में गुनाह रात जो 3 बजे तहज्जुद जी नमाज ते उथियासीं 10 सिपर कुरान मजीद जा दौर कयासीं फजर जी नमाज जमात सां पढ़ी घर में चुल्हे ते चाय पीअण जे लाइ वेठासीं ॿिए जी गिला कईसीं इहो सॼो सवाबु हुनखे मिलियो तहज्जुद जो तिलावत जो वज़ीफ़नि जो असांजे गिची में गुनाह इन जे करे त शेख सदी रहमतुल्लाह अलैह फरमायो गिला जायज़ हुजिया त मां पंहिंजे कुरानी अम्मा जी गिला कयां छो त गिला जो मतिलबु आहे पंहिंजूं नेकियूं दुश्मन खे ॾियणु छो न मां पंहिंजे अम्मा जी गिला कयां त घटि में घटि नेकियूं अम्मा खे मिलनि दुश्मन खे छो मिलनि शैतानी जेके असां तव्हां नेक दीनदार निमाज़ी आहियो न चए तो तव्हांखे हिननि खे जहन्नम में कीअं पहुचायां हिननि जा अमल चट कीअं कयां ही त निमाज़ भी पढ़ंदा तिलावत भी कंदा ज़िक्र भी कंदा तहज्जुद भी पढ़ंदा का ग़लती थी वञे त वरी यकदम माफ़ी वठंदा तॾहिं के शैतान चयो हिननि खां अहिड़ो गुनाह करायां जो न माफ़ी वठनि न गुनाह खे गुनाह सम्झनि बसि मरण खां पोइ सिधो जहन्नम पोइ असांखे गिला में मसरूफ़ करे छॾियईं फलाणो हारो बस मोतबर असां 3 ॼणा आहियूं बाक़ी त सभु पहिरें नंबर जा हाल अल्लाह अकबर सो मावा वटि मुअद्दिबाना गुज़ारिश खणी आयो हाँ मेहरबानी कयो गिला त कंहिंजी बि न कयो काफ़रनि जी बि न कयो पर मेहरबानी करे आलमनि जी गिला खां बचो आलमन जी गिला खो बचो चू खुदा ख्वाहत की पर्दा कस्तरद तीन तंदर तनए पाका जनाद अल्लाह ताला जनक जो पर्दो फाड़ल चाहिंदो आ रब जनक की दुनिया आखिरत में जलील कर चाहिंदो आ तीन तंदर तनए पाका जनाद फोन जे तबियत में रखी छदींदो जो जिथे भी वेंदो नेकन आलमन जी गिला खंदो
बाबा मौलवीन में अमल कोने, मौलवी सुधरन त साथे असर थे, मौलवीन जो सियासत में छा वने, मौलवीन मुल्क के तबाह कयो आ, मौलवीन मांगुल के वेड़ायो आ, मौलवीन में अमल हुजे त साथे असर थे, मौलवीन जा कड़ा हाल हल जेको आलमन जी गिला करे समझो तो खुदा पोयो पियो दस। मौलाना मोहम्मद यूसुफ बिन नूरी रहमतुल्लाह अलैह फरमायो जेको आलमन जी गिला तो करे कब्र खोटे वरी उन जो मुंह ॾिसंदुसि त मुंह बेईमान जो किबले ॾे न हूंदुसि, मुंह किबले को फिरी वेंदुसि, जेको आलमन जी गिला कंदो किबले ॾे मुंह न हूंदुसि। मां तव्हां खां पुछां थो साहबा जी गिला जाइज़ आहे? जेको साहबा जी गिला करे उन जी ज़ुबान काकड़े को ॿाहिरि कढबी आहे न, जेको साहबा जी गिला करे उनखे मुस्लमान चइबो? बाक़ी जेको आलमन जी गिला करे शाबाश तू तमामु भलो हक़ वारो माण्हू, वाह जो ॻाल्हि कई अथई सिधी। सहाबा जी जे नबी से पारत कया अल्लाह अल्लाह फी अस्हाबी ला तत्तखिज़ूहुम गरज़ा। नबी से फरमायो अल्लाह का डिजो, अल्लाह का डिजो मुझे सहाबा जे बारे में, ला तत्तखिज़ूहुम गरज़ा। नबी से फरमायो मुझे सहाबा के गारियूं न दीजो, मुझे सहाबा जी गिला न कजो, मुझे सहाबा के निशानो न बनाजो। फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम, जैन सा मोहब्बत कई जगमा मोहम्मद सा मोहब्बत कई। ये सहाबा जी नबी से पारत कया आलमन जी भी अल्लाह जो नबी ये तो पारत करे अकरमू आलिमल, आलमन जी इज्जत कजो। नबी से फरमा अकरमू आलिमल, आलमन जी इज्जत कयो। मल अकरम आलिमल फकत अकरमनी, जे आलमन जी इज्जत कई जगमा मोहम्मद जी इज्जत कई। इन्नल उलमा वरसतुल अंबिया, आलिम सवा लख नबियन जा वारिस अथव। नबी जे वारिसन जी गिला के गारियूं जो खुदा माफ़ कंदो। पोइ इहो पक्को मुस्लमान आहे, जेको सहाबा जी गिला करे पक्को काफ़िर, जेको आलिमन जी गिला करे इहो पक्को मोमिन। शाबाश, वाह मुस्लमान वाह। कीअं पियो शैतान असां ते हमला करे, किथे पियो शैतान विढ़े। इन्नल उलमा वरसतुल अंबिया, आलिम सवा लख नबियन जा वारिस अथव। नबी से वारिस जो लफ्ज़ फरमायो। हिकिड़ो पीउ आहे उनखे ॿ पुट हल, हिकिड़ो फरमा बरदार ॿियो ना फरमान, हिकिड़ो आलिम ॿियो जाहिल, हिकिड़ो दीनदार ॿियो चोर। ॿुधायो पीउ जी मिल्कियत जा ये ॿई पुट वारिस थींदा कि न? जाहिल वारिस न थींदो, चोर वारिस न थींदो, वारिस ॿई थींदा। नबी से फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम सवा लख नबियन जा वारिस अथव। आलिम नेक आ, मुत्तकी ऐं परहेज़गार आ, उहो त नबियन जो वारिस त, पर को गुनहगार आलिम आ, उहो भी सवा लख नबियन जो वारिस अथव। असांजा हज़रत से मेरवारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा आलिम आईने जे मिसल अथव। जी आईने में मुंह ॾिसबो आ, पोइ आईनो ॿुधाईंदो आ त तुंहिंजे मुंहं में ही दाग अथई, ही मोहीड़ो अथई, हीअ फोड़ी अथई, हिन जो इलाज करा, डॉक्टर खे ॾेखार, का क्रीम वठ। पोइ आईने खे भॼंदा हो छा? नंढड़ो हूंदो तो उनखे रुमाल सां साफ़ करे हिफ़ाज़त सां खीसे में रखबो, थोड़ो वॾो हूंदो तो उनखे भी साफ़ कबो टिश्यू सां, वरी उनखे अलमारी में रखबो, दीवार में लॻल हूंदो तो उनखे भी ॾिसंदा हो, सुबुह शाम हजम पियो साफ़ कंदो आ। त आलिम भी तव्हां असांखे असांजा ऐब ॿुधाइनि पिया, असांजूं कमियूं कोताहियूं असांखे ॿुधाइनि पिया त बाबा हीअ असांजी ग़लती आ, हीअ असांजो ऐब, मेहरबानी कयो, तदारुक कयो। पोइ जीअं आईने जी हिफ़ाज़त कंदा हो, अॼु वाइदो कयो त असां हक़ जे आलिमन जी भी इहा ई हिफ़ाज़त कंदासीं। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, उलमाए हक, उलमाए देवबंद। नारे
करे असांजा हज़रत से बेर वग़ैरह रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा आलिमन सां घणो गहरो बि न थियो घणा गहरा न थींदा केवाल में घणो वेझो आलिमन जे न वञो मता का गलती तव्हांखे ॾिसण में अचे छो त इंसान ख़ता जो घर आहे हिकिड़े आलिम जी गलती तव्हांखे ॾिसण में ईंदी पोइ आलिमन खां तव्हांखे नफ़रत थी पवंदी पोइ ॿई जहान बर्बाद थी ईंदव तंहिंजे करे आलिमन सां घणो गहरो बि न थियो एॾी वॾी ॻाल्हि आहे वाइदो कयो त उलमा जो दिफ़ा कंदासीं हदीस में चए तो मुस्नद इमाम अहमद में हदीस है क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला हिकिड़े बाने खे फरमाईंदो आलिम आहीं चवंदो या अल्लाह आलिम न आहियां भला तालिब चवंदो या अल्लाह तालिब बि न आहियां भला इन्हनि सां मुहबत हुई चवंदो या अल्लाह मुहबत बि कान हुई भला चङो चवंदे आहिनि बानो चवंदो या अल्लाह हाओ चङो चवंदो सन बेचारा दीनदार दीन जो कम कंदा अल्लाह जो रहम जोश में अची वेंदो अल्लाह से फरमाईंदो चंगल के चंगो चवंदे बस इन जे करे भी बख्शींदो वञ जन्नत में सो त चंगो त चवंदो हिकिड़ा वॾेरनि खे चङो चवनि साहबनि या फीसरनि खे चङो चवनि सरदारनि खे चङो चवनि अॼु वाइदो कयो त असां आलिमनि खे चङो चवंदासीं होटल ते वियो उते बि चओ त बाबा चङनि जी जमात इहा आलिमनि जी जमात जमीयत अथव उताक में वियो दुकान ते वियो घर में वियो उते बि चओ त चङनि जी जमात इहा आलिमनि जी जमात अथव इंशाअल्लाह जेकर तव्हां इहे सां इहा वर्क शुरू कईसीं इन जे करे बि माफ़ी मिली वेंदी क़यामत जो ॾींहुं थींदो रब हक़ जे आलिम खे फरमाईंदो वञ जन्नत ॾे पोइ जंहिं महिल जन्नत जे ॾे वेंदो त हीउ सिफारिश कंदो पर हिन जे लाइ सिफारिश महदूद न हूंदी राति मुफ्ती अब्दुल वहाब साहब तक़रीर कई त हिन जे लाइ सिफारिश महदूद न हूंदी त 20 ॼणनि जी सिफारिश करे 30 जी सिफारिश करे 50 जी 100 जी 70 जी सिफारिश करे न आलिम जरवल जन्नत में वेंदो माण्हू चौबाज़ फिरी ईंदा को चवंदो सही मां तव्हांखे पाणी पियारियो हो को चवंदो सही मां तव्हांखे मानी खाराई को चवंदो सही मां तव्हांजे मदरसे में चांवरनि जो कटो ॾिनो हो को चवंदो सही मां तव्हांजे मदरसे में खारकुनि जो टोकरो ॾिनो हो को चवंदो मां तव्हांखे सही लटनि जो वॻो ॾिनो हो को चवंदो सही मां 50 रुपया तव्हांखे ख़ैरात जा ॾिना हा सभु माण्हू अची चवंदा को चवंदो सही मां तव्हांखे हथ धोराया हा को चवंदो सही मां तव्हांजी जुती सिधी कई ही को चवंदो सही मां तव्हांखे मानी खाराई ही को चवंदो सही मां तव्हांखे पाणी पियारियो हो ये माण्हू चौबाज़ आलिमनि जे फिरी ईंदा हदीस में चए थो आलिम रब खे अर्ज़ु कंदो या अल्लाह मुंहिंजो अकेले जो त कमाल न आहे मां इल्म पढ़ियुमि उन में हिननि सभिनी जो ताउन ऐं महिनत आहे रब फरमाईंदो जन बि तोसां ताउन कयो जन तुंहिंजी ख़िदमत कई लखे हुजनि सभिनी खे पाण सां गॾु जन्नत में वठी एॾी वॾी ॻाल्हि आहे भली लख हुजनि 2 लख हुजनि किरोड़ हुजनि जेको हिकिड़े आलिम जी ख़िदमत थो करे किरोड़नि खे इन आलिम जी सिफारिश करे जन्नत में मोकिले हिन वक़्तु हाणे सोदा सिंध हुकूमत बिल पास कयो आहे 18 सालनि खां घटि उमिरि में जेको मुस्लमान थिए उनजो इस्लाम क़बूल न आहे वरी वॾो ज़ुल्म त इहो थियो आहे जो चयो अथनि त इहो छोकिरो या छोकिरी जेके मुस्लमान थिया आहिनि उनखे मुस्लमाननि जे हवाले न कबो 21 ॾींहं हुकूमत जी तहवील में 21 ॾींहं माना हुकूमत उनखे मजबूर कंदी त छा आहे मुस्लमाननि वटि मुसलमान ॾिसी तो सब खां वधीक हरामी आहिनि पीउ खे थी छॾी अम्मा खे थी छॾी भाइरनि भेनरुनि खे थी छॾी दरपदर थींदी आहे ज़लील थींदी आहे माना 21 ॾींहं में कोशिशि करे वरी हिनखे पोइ ते मोटाई तव्हांखे इहो बिल क़बूल आहे इन बिल जे ख़िलाफ़ केरु उथियो आहे सवाइ हिननि आलिमनि कल्ह नवाब शाह में शुरूआत तकरीबन 30-40 हज़ार वेचारे राशिद के शाबाश अल्लाह उन जे ज़िंदगी में बरकत करे तव्हां इहे असां आलिमनि खां ॿुधो आहे त वॾनि में सभ खां पहिरीं कलमो खां पढ़ियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॿारनि में सभ खां पहिरीं कलमो खां पढ़ियो
हज़रत अली साईं 8 साल जी उम्र में या 9 साल जी उम्र में कलमो पढ़ियो। मां तव्हां खां पुछां तो ॿुधायो नबी साईं उन जो इस्लाम क़बूल कयो या न? खुदा जी कुदरत को मुराद अली शाह, को कायम अली शाह, को खुर्शीद अली शाह, को नासिर अली शाह, को जावेद अली शाह, को मजहर अली शाह, हाल भी सब अली शाह। वरी चवंदा असांजे ॾाॾे जो भी इस्लाम क़बूल न। सिर्फ वांगन के खुश कर। अल्लाह जो नबी तो चवे तो ॿार ॼमेव तो गुस्ल करण खां बाद सॼे कन में आज़ान चोस, खबे कन में तकबीर चोस, उन खां बाद खाक चबाड़े करे उन जे वात में चुसरायो या माखीअ जे शीशे में आंगुर मोड़े उन जे काकड़े खे लगायोस। हाँ बचपन में इहो हुकुम जी समझ सा थे, गालाण जड़ो थे, अब्बो अम्मा बाद में, नानो नानी बाद में, चाचो चाची बाद में, अदो अदी बाद में। जी बार गालाण जड़ो थे तो पहले नंबर ते उनकी अल्लाह जो नालो सिखारियोस। पुट चो अल्लाह, अल्लाह जो नालो याद थी वनेस तो बे नंबर ते उनकी नबी से जो नालो सिखारियो। पुट चो मोहम्मद, साईं जो नालो याद थी वनेस 3 नंबर ते उनके कलमो सिखारियो। बचपन में जी हिन जे रग रग में खून जे कतरे कतरे में मोहम्मद मुस्तफा जो इस्लाम अची वने। और अल्लाह जो नबी तो जो कुल मौलूदी यूलद अलल फित्र, जेको भी बाहर जमदो आ ओ फितरी तौर ते मुसलमान हुंदो आ। हिंदुल बागिल भीलल कोल नहीं वागे जे घर में, यहूद नहीं ईसाई जे घर में जेको बाहर तो पैदा थे, अल्लाह जो नबी तो चवे फितरी तौर ते वो बाहर भी मुसलमान आ। फअबवाहु युहव्विदानिही औ युनस्सिरानिही औ युमज्जिसानिही। और जा पी मां उनकी या यहूदी बनाईंदा या नसारो बनाईंदा या मजूसी बनाईंदा, पी मां जी मर्जी आ। हालांकि फितरी तौर ते काफरन जे घर में जेको बार पैदा थो थे वो भी मुसलमान आ। मां तव्हां खां पुछां तो हिकिड़ो गैर मुस्लिम आ, ज़ाल समेत मुसलमान थो थे, उनखे 3 ॿारनि कंहिंजी उम्र 5 साल, कंहिंजी उम्र 6 साल, कंहिंजी उम्र 7 साल। ॿुधायो इहे 3 ॿार मुसलमान चइबा या न? कि वे काफरन जे हवाले करो। बेगा इंडिया में भी यो कानून कोने, अमेरिका बरतानिया में भी यो कानून कोने। असांजी सिंध हुकूमत वांगे नहीं अमेरिका के खुश करण जे लाइ गलत बिल पई पास करे। अॼु वाइदो कयो त असां आलमनि सां गॾु हूंदासीं। असां इन बिल खे मुस्तरद था कयूं ऐं इंशाअल्लाह ही मजबूर थींदा, माफ़ी भी वठंदा, बिल भी वापस कंदा। ही केर थींदा? सिंधी में चवंदा लोलो पियो वञे हज ते, वो कावन चएस असां मरी विया आहियूं जो तूं हज ते। ही भी अमेरिका के खुश करण जे लाइ ग़लत कानून साज़ियूं पिया कनि। हिननि जहिड़े खे त शायदि डॉक्टर साहब शहीद थी वियो आहे त उलमा देवबंद सभु मरी विया, उलमा देवबंद ज़िंदा। नारे तकबीर, अमेरिका कुत्ते पे, अमेरिका कुत्ते पे, आरीदा से इनकलाब आरीदा से। नारे तकबीर। वॾे में वॾी बुराई जेका दुनिया में हले थी उन बुराई के खिलाफ या जमात जमियत। वरी जुल्म ही हुआ है जो वरी इन्हनि जे बारे में चवनि ही नबी के मञनि कोन। एडो अंग्रेज असां सां विढ़ियो आहे, यहूदी एडो असां सां जहिड़ो पियो करे जो जेके सारी बुराई के खिलाफ उन्हनि जे खिलाफ वरी माण्हुनि खे मुल्लनि मौलवियुनि खे ज़ाकिरनि ज़वारनि खे चई बाबा ही जेके अथव देवबंदी जमियत वारा ये नबी साईं खे मञनि। बस थोड़ी ॻाल्हि लखनि जे तादाद में जो हिकिड़े मुल्ला क़ुरान आॾो रखी करे चए त हीउ नबीअ खे मञनि ई कोन था, हाणे अवाम खे ॾिए। मां तव्हां खां पुछां थो जेको मुस्लमान थी करे नबी साईं खे न मञे इहो हिन ज़मीन ते रहण जे लाइक़ु आहे? मुसलमान थी करे नबी साईं खे त यहूदिन भी मञो, ईसाइन भी मञो, सिखन भी मञो, वांगल भी मञो, पादर नहीं पोपल भी मञो,
असांजो मौलाना मोहम्मद रमज़ान फुल पोटो साहब उन किताब लिखियो आहे प्यारो पैगंबर परावन जे नज़रुनि में 400 सिफ़तनि ते मुश्तमिल आहे, माना परावन नबी से के मञो आहे। यो किताब तव्हां पढ़ो, सिखनि वांगनि यहूदनि ईसाइनि। असांजो साईं मौलवी कासिम किताब ॾेखारे हिकिड़ो वांगियो आहे, डॉक्टर अमर ॾिनो लाल, उन वांगे नबी से जे सीरत ते किताब लिखियो आहे 200 सिफ़तनि ते। इंडिया जे जर्नल तकरीर कई आहे वांगे त मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो बाअखलाक, मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो इंसान दोस्त, मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो हसीन ऐं जमील कायनात में न पैदा थियो आहे, न क़यामत ताईं पैदा थींदो। मुसलमान नबी के न मञींदो, नबी से त पंहिंजी जात पर असांजो अक़ीदो आहे जेको नबी जे सहाबी खे नथो मञे, नबी से जे मुरीद खे नथो मञे, इन जहिड़ो बेईमान भी दुनिया में कोन्हे। मूसा खे अमर आयो अॻिते न पेर पायो, हीअ जाइ पाक आहे जल्दी जुतीअ खे लायो। नबी भी को असांजे सोगे नबी जो मुकाबलो न पियो करे सघे। मूसा खे अमर आयो अॻिते न पेर पायो, हीअ जाइ पाक आहे जल्दी जुतीअ खे लायो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम तूर जबल ते आयो, अल्लाह से फरमायो फखला नालैक इन्नक बिलवादिल मुक़द्दस तुआ। मूसा जी मुंहिंजा मौला पंहिंजी जुती लाए, छो त तू पाक वादी तुआ में बीठो आ, जुती लाए जुती समेत नाच। मूसा खे अमर आयो अॻिते न पेर पायो, हीअ जाइ पाक आहे जल्दी जुतीअ खे लायो। पर नालैन सां अर्श खे, सचो सुभान अल्लाह, नालैन सां अर्श खे कई इज्जत नसीब अरबी, वो वाह खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी। असांजो साईं जरमल अर्श अजीम ते पहुतो, रब फरमायो मुंहिंजा महबूब तू जुती लाए न बल्कि जुती समेत आ। ओ मूसा हो तू मोहम्मद आ, ओ कलीमुल्लाह हो तू हबीबुल्लाह आ, मुंहिंजा महबूब तू जुती समेत आ, जे तुझे जुती जे सदके मां खुदा जे अर्श खे भी इज्जत मिले। इन जे करे मुझे बुजुर्गन अकाबरीन उलमा देवबंद जो अकीदो ईमान आ त नबी से जे जुती मुबारक जे तरे मुबारक के जेका मिट्टी थी लगे, उन मिट्टी जो मकाम अल्लाह वट अर्श खां भी मथे अथव। मुझे बुजुर्गन जो अकीदो आ त हिन वक्त साईं जन जे जाइ ते आरामियल जेको अम्मा आशा जो हुजरो जंहिंखे गुंबद खज़रा थो चइजे, उलमा देवबंद जो अकीदो आहे त गुंबद खज़रा जो मकाम अल्लाह वटि बैतुल्लाह खां भी मथे आहे, त अर्श अज़ीम खां भी गुंबद खज़रा जो मकाम मथे अथव। छो त मकान खे फज़ीलत मिलंदी आहे मकीन जे करे। दीदार लय कलीम कई कुकार रब्बी अरनी वाहिद बरर मूसा हरगिज़ तुलन तरानी। तूर जबल ते हजरत मूसा अलैहिस्सलाम साजो रब ॻाल्हायो त हजरत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो या अल्लाह तुझी कलाम में केॾो मज़ो आ त तुझे दीदार में केॾो मज़ो हूंदो। या अल्लाह मूंखे पंहिंजो दीदार करा, पंहिंजी ज़ियारत करा। अल्लाह से फरमायो लल तरानी, मूसा तू कोन ॾिसी सघंदे। मुफस्सिरीन हज़रात लिखनि था उते तूर जबल ते लिखजी आयो या मूसा ला तक़रब मालल यतीम, मूसा यतीम जे माल जे वेझो न वञा, मुंहिंजो दीदार मुंहिंजी रूबरू ज़ियारत मूसा रूबरू मुलाकात इहो मुंहिंजे यतीम मोहम्मद मुस्तफ़ा जो हक़ आ। ला तक़रब मालल यतीम, मूसा मुंहिंजे यतीम मोहम्मद जे हक़ जे वेझो न वञ। दीदार लय कलीम कई कुकार रब्बी अरनी वाहिद बरर मूसा हरगिज़ तुलल तरानी। पर रब खे ॾिठो अखियुनि सां, रब खे ॾिठो अखियुनि सां, वेही करीब अरबी
वह खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी फकान क़ाब कौसैन औ अदना फाऊहा इला अब्दिही मा औहा कुरान तो फमा कमान जब पासा एक वे के एतरो वेजा कोडल जेतरो मेरा जवागी रात असा जो मिठो नाले वारो रब जे वेजो थियो नबी जो केर मुकाबलो कंदो हमदे खुदा जो झंडो हजरत जे हथ में हूंदो आदम सिपाह सूदो हेठा झंडे जे हूंदो क़यामत जे ॾींहुं झंडो मोहम्मद मुस्तफ़ा जे हथ में हूंदो हज़रत आदम को वठी हज़रत ईसा ताईं हज़रत ईसा को वठी क़यामत जे दीवार ताईं सब नबी सब रसूल सहाबा अहल बैत बुज़ुर्ग वली गौस कुतुब अक़ताब अब्दाल सॼी दुनिया जा मुस्लमान मोहम्मद मुस्तफ़ा जे झंडे जे हेठो हूंदा हमद खुदा जो झंडो हज़रत जे हथ में हूंदो आदम सिपाह सूदो हेठा झंडे जे हूंदो जन्नत जा दर खोलींदो सब चो सुभान अल्लाह जन्नत जा दर खोलींदो रोज़े हसीब अरबी वाह खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी ये जो झंडो था नी मगर झंडो एक कोई कोन आयो छो गरीब थी आओ एक कोई झंडो ॾिसण में कोन थो अचे पिंडाल में ये जेको कारी नहीं अछन पट्टन वारो झंडो अथव इहो मौलविन जो झंडो कोन अथव मौलाना फज़ल रहमान जो झंडो कोन अथव इहो मोहम्मद मुस्तफ़ा जो झंडो अथव ॿुधो तिरमिज़ी खां बयां रावियुल जो नबी पाक जो झंडो कारो अछो तिरमिज़ी शरीफ हदीस जो आम किताब अथव सही बुखारी सही मुस्लिम इब्न माजा नसाई अबू दाऊद तिरमिज़ी बुधो तिरमिज़ी खां बयां रावियुल जो नबी पाक जो झंडो कारो अछो हो पटा पंज कारा अच्छा चार उनमें वरल थियूं नवई धारियूं धार उनमें हदीसन जे किताबन में अचे तो नबी से जो झंडो मुबारक चीते शींहं जे पटन वांगुरु हूंदो हो कुछ पट्टा अच्छा कुछ पट्टा कारा अॼु वाइदो कयो पंहिंजे घर ते पंहिंजे उताक ते पंहिंजे दुकान ते पंहिंजे गाॾी ते पंहिंजे छन ऐं छपर ते मोहम्मद मुस्तफ़ा जो परचम लॻाईंदासीं तव्हां त इलाइक़े जे ज़मींदारनि ऐं सरदारनि खे पतो पए ही असांजा माण्हू न आहिनि ही मोहम्मद मुस्तफ़ा जे वारिसन आलमनि जा माण्हू नारे तकबीर शान मुस्तफ़ा परचम नबवी जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर लगाईंदो नी झंडो अल्लाह जा बानो हू 3 लाख रुपया ख़र्च पिया कनि स्टील जे झंडे गॾा गाॾो थो हलाए मज़दूरी थो करे 50,000 जो झंडो थो लॻाए ज़ालिमो तव्हां खां 100 रुपया नथो पुॼे ठीकु आहे सियासी लिहाज़ सां तव्हांजो कंहिंसां बि तालुक हुजे पर घटि में घटि नबी साईं जो झंडो तव्हांखे त ख़बर पए त इहा भेण नेकनि सालनि जी जमायत ही मुवाहिदा तौहीद परस्ता सियासी लिहाज़ सां ई आलमनि सां तालुक हुजे त इहे ग़लति बिल पास थियनि इन्हनि खे ज़रूरत थिए अज़म कयो त इंशाअल्लाह पंहिंजे घर ते झंडो हणंदासीं असांजा साईं हाले जी वारा फरमाईंदा आहिनि जंहिं छपर ते जंहिं छन ते जंहिं होटल ते जंहिं दुकान ते इहो पर्च में नबी ॾिसंदा आहियूं त अज़ ख़ुदि दिलि मां दुआ निकिरे या अल्लाह हिन जवान जा ॿई जान आबाद कर बुज़ुर्गनि या आलमनि जूं दुआऊं खपनि न ॿिया जेके बि झंडा आहिनि ठीकु आहे असां हुननि जो एतिराम कंदासीं पर उहे पार्टियुनि जा झंडा अथव पार्टियुनि जी निशानी अथव ही झंडो मोहम्मद मुस्तफ़ा जो झंडो इंशाअल्लाह जंहिं घर ते जंहिं उताक ते जंहिं दुकान ते इहो परचम नबी सजायल हूंदो अल्लाह जी रहमत पई वसे हमदे खुदा जो झंडो हज़रत जे हथ में हूंदो आदम सिपाह सूदो हेठा झंडे जे हूंदो जन्नत जा दर खोलींदो जन्नत जा दर खोलींदो रोज़े हसीब अरबी
वाह वाह खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी सरदार सब नबी अल बेशक अजीब अरबी वाह वाह खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी दुआ कयो रब दुनिया में भी तवाई असांखे परचमे नबी जो सायो नसीब करे आखिरत जे ॾींहुं भी मोहम्मद मुस्तफ़ा जे झंडे जे हेठां रब बीहण जी तौफ़ीक़ अता अल्लाह से को दुआ अमल जी तौफीक नसीब फरमाए जेको चैम रब कबूल ही मंजूर फरमाए जन दोस्तन मेहनत कई अल्लाह उन्हनि जे मेहनत के हिम्मत के जज्बे के ताउन के खैरात के कबूल फरमाए इंशाअल्लाह पछाड़ी ताईं शाम ताईं वाइज़ हलंदो अज़म कयो त दुआ खां अॻु में न वेंदासीं।